EOBI करप्शन केस में इदारे जे चेयरमैन ऐं मेंबरनि खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। अव्हांखे ॿुधायो त इदारो गैर मुनज़्ज़म छो आहे। इदारे में करप्शन जारी आहे। चेयरमैन तयारी करे अचे समूरनि मामलनि बाबति तफ़सील फ़राहम करे अदालत रिमार्क्स में ॼाणायो आहे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो त प्रॉपर्टी जे मामले ते EOBI चेयरमैन सहकार न पियो करे। EOBI चेयरमैन कराची में आहे। वीडियो लिंक ज़रिए कराची रजिस्ट्री मां पेश थिए चीफ जस्टिस रिमार्क्स में ॼाणायो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां KT न्यूज़ जो रिपोर्टर इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, अपडेट कजो। जी बिल्कुल, EOBI जी जेका इदारो आहे उन में प्रॉपर्टीज करप्शन केस आहे। उन जी ॿुधणी चीफ जस्टिस सरदाई में टे रुकनी बेंच कई आहे। उन मौक़े ते इदारे जा जेके उहे ऑफिसर पेश थिया आहिनि। चीफ जस्टिस चवणो चेयरमैन केरु आहे ऐं किथे जेको हूंदो आहे, जंहिं ते अदालत खे ॿुधायो चेयरमैन जेका आहे उहा चेयरपर्सन नाहिद दुरानी आहे। कराची में उहा वेंदी आहे, जंहिं ते चीफ जस्टिस चवणो त इदारो वफ़ाक़ी आहे ऐं चेयरमैन जेको आहे उहो कराची में थी विहे। बहरहाल चेयरमैन जेको हिन मामले में पेश थिए। चीफ जस्टिस जो इहो पिणु चवणो त इदारो काफ़ी अरसे खां गैर मुनज़िम आहे ऐं प्रॉपर्टीज़ जे हवाले सां इदारे खां जवाब तलब कयो वियो। उन में बि जेको EOBI तरफ़ां के तफ़सील न पिया ॾिना वञनि ऐं उन मामले खे हल बि न पियो कयो वञे। अदालत सां ताउन बि न कयो पियो वञे। जेकॾहिं माण्हुनि खां प्रॉपर्टी वरिती वई आहे त उन ई जो फौरी तौर ते हल बि कढियो वञे ऐं जेको चेयरपर्सन आहे उहो पाण पेश थिए। जेके मेंबर आहिनि EOBI जा उहे पेश थियनि ऐं समूरनि मामलनि खां जेके आहिनि अदालत खे तफ़सीली तौर ते आगाह कनि त हीउ मामिलो कॾहिं हल थींदो। अदालत इहो पिणु ऑप्शन ॾिनो त जेकॾहिं चेयरपर्सन हिते पेश न थी सघे त कराची जेका रजिस्ट्री ऑफिस आहे सुप्रीम कोर्ट जी उन मां जेको उहो पेश थिए। ख़मीस जे ॾींहुं ताईं अदालत ॿुधणी मुलतवी कई आहे। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इब्राहिम कुंभर।